आलू बुखारो बि ॿियनि मेवनि जीअं ज़ाइक़ेदार मेवो आहे जंहिंजे फ़ाइदनि बाबति माण्हू घटि ॼाणनि था। हिन मेवे जा अणॻणिया फ़ाइदा बि आहिनि जॾहिं त हीउ बीमार माण्हुनि लाइ दवा जीअं कमु करे सघे थो। तिबी माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं हिन खे ख़ुश्क करे इस्तेमालु कजे त हीउ केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसर खे मुंहुं ॾेई सघे थो, छो त ख़ुश्क आलू बुखारे में आयरन, पोटाशियम, विटामिन ऐं फाइबर मौजूदु हूंदो आहे। आलू बुखारे में पोटाशियम हुजण सबबि दिलि जी सिहत सुठी रहे थी ऐं जेकॾहिं राति जो सुम्हण खां अॻु आलू बुखारे जा 10 कणा खाइजनि त निंड सुठी अचे थी ऐं सुजागी सही वक़्त ते थिए थी। माहिर चवनि था त आलू बुखारे जो शरबत चमड़ीअ लाइ बहितरीन आहे ऐं इन खां सवाइ जेकॾहिं ही राति जो भिजाए रखजनि ऐं सुबुह जो नेराने पाणी छाणे पी छॾिजे त इन सां मादो थधो रहंदो आहे। जेकॾहिं हिन शरबत में 1 चमचो सौंफ विझी छॾिजनि त ही अव्हां जी सिहत खे बहितरीन बणाए छॾे थो। माहिर वधीक चवनि था त ख़ुश्क आलू बुखारे जो इस्तेमालु पेर सड़ण, चिड़ाक तबियत ऐं निंड जी खोट में बि मददगार आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk